जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां शबीराबाद पुलिस थाणे जी हद अचानक स्टाफ गैर क़ानूनी अमल जुआ जो गढ़ बणिजी वियो आहे। सुबुह खां शाम ताईं लखें रुपया जुआ जो सिलसिलो जारी आहे। इन गैर क़ानूनी अमल जे करे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि, ज़िले लाड़काणे, ज़िले शिकारपुर, ज़िले जैकबाद तोड़े, ज़िले कश्मीर जा हज़ारे खुशहाल घराना अचानक स्टाफ ते थींदड़ छके ऐं पते जी जुआ सबबि कंगाल बणिजी विया आहिनि। इन अमल जे ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं कानून हरकत में न आयो। ॿिए तरफ़ IG सिंध मुश्ताक मर, DIG लाड़काणो इरफान बलोच ऐं SSP कश्मीर कंदकोट सैयद असद रज़ा शाह खे अपील आहे त अचानक स्टाफ ते थींदड़ गैर क़ानूनी अमल जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ हज़ारे ख़ानदाननि खे वधीक कंगाल थियण खां बचायो वञे। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां शबीराबाद पुलिस थाणे जी हद अचानक स्टाफ गैर क़ानूनी अमल जुआ जो गढ़ बणिजी वियो आहे। सुबुह खां शाम ताईं लखें रुपया जुआ जो सिलसिलो जारी आहे। इन गैर क़ानूनी अमल जे करे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि, ज़िले लाड़काणे, ज़िले शिकारपुर, ज़िले जैकबाद तोड़े, ज़िले कश्मीर जा हज़ारे खुशहाल घराना अचानक स्टाफ ते थींदड़ छके ऐं पते जी जुआ सबबि कंगाल बणिजी विया आहिनि। इन अमल जे ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं कानून हरकत में न आयो। ॿिए तरफ़ IG सिंध मुश्ताक मर, DIG लाड़काणो इरफान बलोच ऐं SSP कश्मीर कंदकोट सैयद असद रज़ा शाह खे अपील आहे त अचानक स्टाफ ते थींदड़ गैर क़ानूनी अमल जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ हज़ारे ख़ानदाननि खे वधीक कंगाल थियण खां बचायो वञे।